बाबा खे यादि कंदासीं, मन में कोई बि ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, ॾिसो मां त आत्माउनि जो बाप आहियां। परमात्मा असांजी आत्माउनि जो पीउ आहे न। परमात्मा असांजी आत्मा जो पीउ परम धाम में रहण वारो। परमात्मा असांजी आत्मा जो पीउ आहे, जो कि रहण वारो आहे परम धाम में। परम धाम हिन सृष्टि खां परे आहे। परम धाम हिन सृष्टि खां इलाही परे आहे। परे ते परे धाम मां परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। असां आत्माउनि खे निहाल करणु, माण्हू चवंदा आहिनि न, नज़र सां निहाल कंदा सतगुरु। लेकिन भॻवानु नज़र सां निहाल कॾहिं कंदो कि कॾहिं कंदो? जॾहिं असां हुनजे साम्हूं वेहींदासीं। हाणे माण्हू भक्ति मार्ग में त भॻवान जे साम्हूं वेहींदो आहे अखियूं बंदि करे। त ॿुधायो, भॻवानु अचे बि तव्हांजे साम्हूं, पंहिंजी नज़रुनि सां निहाल करणु अचे बि, तव्हां त अखियूं बंदि करे वेठा आहियो। भक्ति मार्ग में माण्हुनि खे सेखारींदा आहिनि कि अखियूं बंदि करे वियो, है न। भक्ति मार्ग में माण्हुनि खे सेखारींदा आहिनि कि अखियूं बंदि करे वियो। लेकिन अखियूं बंदि करे वेहींदा माण्हू, अगरि अखियूं बंदि करे वेहींदा, आवाज़ अचे थी न, त माण्हू चवनि था कि असां भॻवान खे यादि करणु वेठा आहियूं। लेकिन अगरि तव्हां भॻवान खे यादि करणु वेठा आहियो, चओ था असां भॻवान सां ॻाल्हियूं पिया करूं, भॻवान खे चऊं पिया, अखियूं बंदि करे कीअं ॻाल्हियूं कबी आहिनि? अखियूं बंदि करे कोई भॻवान खे यादि कंदो आहे छा? हाणे कोई माण्हू तव्हांजे साम्हूं अचे, तव्हां हुन सां ॻाल्हायो, तव्हां सम्झो था कंहिंखे यादि कयो, उहो तव्हांजे साम्हूं अची वियो तव्हां सां ॻाल्हाइणु, तव्हां अञा ताईं अखियूं बंदि करे हुनखे यादि ई करो था। हुनजे कॾहिं कॾहिं थींदो आहे न, माण्हू कंहिंखे यादि कंदो आहे, पोइ यादि कंदे कंदे आंसू अची वेंदा आहिनि। पोइ माण्हू खे चवंदा आहिनि तोखे ॾाढो यादि थो करे। पोइ उहो माण्हू अची वियो अञा त अखियूं बंदि करे रोईंदा छा, यादि कंदा छा? त इहे परमात्मा असांखे चवनि था कि भक्ति मार्ग में जो माण्हू अखियूं बंदि करे वेहींदा आहिनि, असांखे अखियूं बंदि करे न वेहणो खपे। असांखे अखियूं बंदि करे न वेहणो खपे। असांखे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करणो। जीअं हाणे माण्हू अखियूं खोलनि ई माण्हू हेॾा खां होॾे हली थो वञे न। आंटी तव्हांजो नेटवर्क ठीकु नथो अचेव। त बाबा चवनि था, ॾिसो हाणे माण्हू अखियूं बंदि करे काॾे बि अगरि तव्हां कुझु बि किथे बि ध्यानु ॾियो त होॾे तव्हां पहुची वेंदव न। त बाबा इहे ई असांखे सेखारीनि था कि ईअं ई असांजो ध्यानु आहे न, असां अखियूं खोले
असांजो ध्यानु मथे परमात्मा ताईं पहुचणो। असांजो ध्यानु मथे परमात्मा ते पहुचणो खपे। परमात्मा पार ब्रह्म में रहण वारो परम पिता परमात्मा आहे। असांखे उनखे मथे यादि करणु सिखणो है ना। अखियूं खोले करे असां काॾे बि असांजो दिमाग़ असां मन सां कुझु बि सोचूं असां दिमाग़ सां होॾे पहुची वेंदासीं। त ईअं ई परमात्मा असांखे चवनि था कि तव्हांखे अखियूं खोले मूंखे मथे यादि करिणो आहे। अखियूं बंदि करे यादि करण सां कई बार निंड बि अची वेंदी आहे, झुटको बि अची वेंदो आहे, माण्हू हेॾे होॾे बि हली वेंदो। कई माण्हू हेॾे होॾे हली वेंदा आहिनि, मतिलबु दिमाग़ सां हेॾे होॾे हली वेंदा आहिनि। पोइ जीअं कई माण्हू योग कंदा आहिनि न, त इहे ख़ुदि खे मथे कंदा आहिनि, मतिलबु मां हाणे मथे वञा। मथे काॾे वञा? आत्मा जो शरीर हिते आहे, बिना परमात्मा जे कोई मथे वञी न सघंदो आहे, है न। कई माण्हू चवंदा आहिनि मां बसि मथे वञा। पोइ अहिड़ा योग सिखंदा आहिनि, अहिड़ी साधना कंदा आहिनि जंहिंसां सोचंदा आहिनि असां मथे चढ़ी वियासीं। मथे न चढ़ी वियासीं। उहो आत्म अभिमानी स्थिति में स्थित थी करे माण्हू जो वेहींदो आहे न, त हुनजो कॾहिं कॾहिं दिमाग़ होॾे मथे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे ई रहिजी वेंदो। त हिन देह बान में अचण ई न चाहींदो, पोइ हुनखे दुनिया सुठी ई न लॻंदी। हिन करे न योग बि ज़्यादा न लॻाइणो खपे। कई माण्हू योग सिखंदा आहिनि। योग मतिलबु आत्मा ऐं परमात्मा जो मिलन, परमात्मा खे यादि करे शक्ति करो। ॾिसो, शारीरिक योग अलॻि थींदो आहे, आत्मा में शक्ति भरण जो, परमात्मा खे यादि करे जो योग थींदो आहे उहो अलॻि थींदो। त असां परमात्मा खे यादि कर्म क्षेत्र में कर्म कंदे में भॻवान खे यादि करो। इहो असली योग थींदो। छो जे कई बार असां हिन वारे योग में जास्ती हली वेंदा आहियूं न, त इहा दुनिया असांखे सुठी लॻी न सघंदी आहे। छो जे दुनिया हिकदमि कीचड़ आहे, दलदल आहे। त दलदल जे कारण माण्हू आए दिन दुनिया में कोई न कोई दुख आहे ई सही। पोइ कई बार माण्हू ज़्यादा इहे योग वोग सिखी वठंदा आहिनि, ज़्यादा भॻवान सां जुड़ी वठंदा आहिनि, त उन्हनि खे दुनिया सुठी न लॻंदी आहे। लेकिन हिन जो मतिलबु इहे न कि असां भॻवान खे यादि न करूं। असांखे भॻवान खे यादि कंदे में बि कर्म क्षेत्र में कर्म करिणो आहे, है न। त असांखे कर्म क्षेत्र में कर्म बि करिणो आहे ऐं बाबा खे बि यादि करिणो आहे, है न। असली त भॻवानु ईअं थोरी थो चए त वेही करे बसि मूंखे मथे यादि ई करो, बसि ईअं तप में वेही रहो, अलती बल्ती मारे करे बसि तव्हां ईअं करो, बसि मां आत्मा आहियां, हाणे मां मथे थी वञा। मथे त कोई वञी न सघंदो आहे जेसि ताईं तव्हांजी आत्मा शुद्ध न थिए, जेसि ताईं मां अची करे तव्हांखे मथे वञण जो रास्तो न ॿुधायां, त बि मां ई वठी हलंदो। त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो, दुनिया में माण्हू वैसे त न सम्झनि कि इहा दुनिया ख़राबु आहे, वैसे न सम्झंदा आहिनि कि इहा दुनिया ख़राबु आहे। लेकिन जीअं जीअं माण्हू हिन कर्म क्षेत्र में कर्म कंदो आहे न, ऐं जीअं जीअं भॻवान सां हुनजो बुद्धि योग जुड़ंदो आहे, त उनखे न इहा दुनिया गंदी लॻंदी आहे। बराबरि इहा दुनिया आहे बि कचिरो, है न। बराबरि इहा दुनिया आहे बि कचिरो, छी आहे न। त छी दुनिया आहे, रौ नरक आहे। त माण्हुनि खे जॾहिं भॻवान सां ज़्यादा जुड़ी वेंदा आहिनि त इहा दुनिया सुठी न लॻंदी आहे। हिन करे थोरो ई जुड़ो, लेकिन जुड़णु ज़रूरी आहे, ताकी असां हिन दुनिया में बि ज़्यादा न फसूं। कई सोचंदा आहिनि न भॻवान सां ज़्यादा जुड़ंदा हो त हिन दुनिया मां परे थी वेंदा, लेकिन बाबा चवनि था कि हिन दुनिया में बि रहणो आहे, कर्म बि करिणो आहे, लेकिन सेफ्टी बि त खपे। अॼु अगरि माण्हू दुनिया जे हिसाब सां हलणु लॻी वियो त ॾिसो केॾो पाप आहे दुनिया में, केॾे प्रकार जा दुख आहिनि,
अगरि असां दुनिया जे हिसाब सां ई हलंदासीं त दुनिया में अनेक प्रकार जा दुख परेशानियूं आहिनि ई आहिनि। हिन करे बाबा असांखे चवनि था कि हिन दुनिया में रहंदे हुए सदा मूंखे निराकार रूप में मथे यादि करो। मां परम धाम में रहण वारो तव्हांजी आत्मा जो पीउ परमात्मा आहियां। त पंहिंजो बुद्धि योग मथे लॻाए करे हेठि कमु करो, परमात्मा खे यादि करे उन सां गॾु कमु करो, ताकि तव्हांखे उन्हनि जी मदद बि मिले, उन्हनि जी सहयोग, उन्हनि द्वारा शक्ति गुण, कम में बि बोझ न लॻे, तव्हां हल्को थी वञो न, कम में बि असांखे बोझ न लॻे, असां हल्का थी वञूं। त इन रीति असांखे छा करिणो आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि बि करिणो आहे, कर्म बि करिणो आहे, परमात्मा खे यादि करे पंहिंजे पापनि खे बि धोइणो आहे ऐं परमात्मा जी मदद सां ख़ुदि खे हल्को बि रखिणो आहे दुनिया में न। दुनिया में न त केॾो बोझ आहे। माण्हू चए थो असां अकेला ई करूं, भॻवानु छा कंदो आहे? भई भॻवान खे आरती कई, प्रार्थना कई, कर्म त असांखे ई करिणो आहे। चल ठीकु आहे, पाठ पूजा कयो, हलो कर्म क्षेत्र में कर्म था करो, पोइ अकेला ई हली वेंदा। एॾा देह अभिमानी हूंदा आहिनि न, त सोचदा आहिनि हा भई भॻवान खे त यादि करो, चलो हाणे कर्म क्षेत्र में कर्म करूं था। पोइ सोचदा आहिनि कि भॻवान खे त वठी हलो, बसि भॻवान खे चई करे ऐं हलंदा आहिनि। पोइ बसि कर्म क्षेत्र में भॻवान खे यादि कंदा ई न आहिनि। त चईंदा आहिनि ठीकु आहे, त सुबुह जो यादि कयो न, हाणे त कर्म करिणो आहे, बसि कर्म करो, ऐश करो, भॻवानु छा था करो। लेकिन मेन त कर्म क्षेत्र में यादि करिणो आहे न, ॻाल्हियूं त कर्म क्षेत्र में ई ईंदियूं आहिनि। कर्म क्षेत्र में पाठ वॼाईंदे हुए तव्हां परमात्मा खे यादि करो ऐं कर्म करो, त जेकी बि तकलीफ़ अचे थी, जो बि ॻाल्हियूं अचनि थियूं, उहो बाबा खे ॿुधाए करे उन्हनि जी यादि में हर कर्म कंदा हलो न। बाबा जी यादि में हर कर्म कंदा हलो त बाबा हुन ॻाल्हियुनि जो सल्यूशन बि ॿुधाईंदा आहिनि, बाबा असांखे सही राह बि ॾेखारींदा आहिनि। इन करे बाबा असांखे चईंदा आहिनि कि सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे, अर्थात मूंखे यादि करे हर कर्म करो, त कर्म जो बोझ न लॻंदो। अॼु माण्हुनि जे जीवन में न कर्म जो बोझ ॾाढो आहे। हिकु रोटी ठाहिण जो बोझ केॾो आहे माण्हू कि अरे किचन में वञी मां रोटी ठाहियां, फुल्को पचायां, फुल्को पचाइण लाइ अटो कटंदा, ॻोहींदा, पोइ पचाईंदा, पोइ हुनखां पोइ जेका बर्तन आहिनि, भई जेको माण्हू एक्टिव हूंदो उहो त ख़ुदि ई सभु कुझु करे वठंदो। लेकिन हिते त माण्हुनि खे सभु सुविधाऊं हूंदे हुए बि बासण बि छा तव्हांखे करे करे करिणो आहे, पोइ माई अची धोईंदी। उन में बि माण्हुनि खे थकावट थींदी आहे। मतिलबु कहिड़ो एक्सेस आलस्य आहे माण्हुनि जे जीवन में, है न। केॾो माण्हू पंहिंजो समय जीवन वेस्ट ई करे थो। जीवन खे न सम्झण वारा जीवन खे वेस्ट कीअं कंदा आहिनि, ईअं ई कंदा आहिनि। जीवन सिर्फ़ु इहो थोरी आहे पढ़ाई लिखाई नौकिरी धंधो पैसो, हीअ जीवन थोरी आहे। अॼु माण्हुनि जी नज़र में जीवन मतिलबु पढ़ाई लिखाई पैसो, इहे सभु इहे जीवन आहे। लेकिन परमात्मा चवनि था जीवन मतिलबु सुठा कर्म करणु, पुण्य जो खातो जमा करणु। जीवन मतिलबु अॼु असां वटि जो आहे कल्ह बि उहो रहे, हुन खां ज़्यादा रहे, हुन जे लाइ अॼु असांखे एॾा सुठा कर्म करणा आहिनि कि माण्हुनि जी दुआयूं मिलनि, तॾहिं असांजो पुण्य जो खातो जमा थींदो, तॾहिं असां कल्ह बि सुठी रीति हिन दुनिया में रही सघंदा आहियूं, है न। जीवन त इहो ई चईंदो आहे न। त बाबा चवनि था कि जीवन जीअण सिखो, जीवन में सदा सुख शांति खुशी उमंग उत्साह हुजणो खपे न। जीवन में सदा सुख शांति खुशी उमंग उत्साह हुजणो खपे।
अॼुकल्ह जी दुनिया में सुख शांति ख़ुशी आहे? बाबा चवनि था अॼुकल्ह जी दुनिया में सुख शांति ख़ुशी आहे? जीवन मतिलबु सदा मिली जुली करे संगठन में रहणु। कलयुगी दुनिया में जीवन जीअण लाइ असांखे गुण बि खपनि था, शक्तियूं बि खपनि था, ज्ञान बि खपे थो। परमात्मा खे यादि करे उहो गुण शक्तियूं ज्ञान स्वयं में धारण करे जीवन में हलणु, हिक ॿिए सां ठही रीति हलणु, हिक ॿिए सां मिली जुली करे रहणु, इहे ई त जीवन आहे। त बाबा असांखे चवनि था कि जीवन खे सम्झो। जीवन मतिलबु इहे ई न कि पढ़ाई लिखाई धंधो शादियूं ॿार, इहे जीवन थोरी थींदो। इहे ई जीवन हुजे त जानवरनि जो जीवन बि अहिड़ो ई आहे। जानवर बि त इहे ई जीवन जींदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था जीवन मतिलबु सुठा कर्म करणु, जीवन मतिलबु सुख शांति ख़ुशी सां रहणु, जीवन मतिलबु तूं बि खा मां बि खायां, तूं बि ख़ुशि मां बि ख़ुशि। जीवन मतिलबु कि असां आत्मा हिन सृष्टि ते आया आहियूं पाठ वॼाइणु। त असां सभिनि खे हिक ॿिए सां मिली जुली करे पाठ वॼाइणो न। असां सभिनि खे हिक ॿिए सां मिली जुली करे पाठ वॼाइणो आहे। छो जी कॾहिं कॾहिं न कंहिंजी दृष्टि कहिड़ी हूंदी आहे, कंहिंजी दृष्टि कहिड़ी हूंदी आहे। कोई त पंहिंजी पाण खे ॾाढो संतुष्ट मञंदा आहिनि, कोई त पंहिंजे पाण खे सदा संतुष्ट सम्झी करे हलंदा आहिनि। पर संतुष्टता अधिक संतुष्टता बि बाबा चवनि था अधिक जीवन में हा भई ठीकु आहे, सभु कुझु ठीकु आहे, सभु कुझु ठीकु आहे। त माण्हू चवनि त हर ॻाल्हि में संतुष्ट आहे, चलो ॿिए दफ़ा थोरो आलस्य बेलोपन करे छॾियो। त जीवन मतिलबु बाबा असांखे चवनि था जो जहिड़े बि स्वभाव संस्कार वारो आहे उनखे उन रीति हैंडल करण जो बि अकुलु हुजिणो खपे। ऐं उहो असांखे परमात्मा ॾींदा आहिनि न। कहिड़ी बि सिचुएशन हुजे, कुझु बि हुजे, असांखे हुनखे हैंडल करण लाइ परमात्मा खे यादि करिणो आहे। परमात्मा खे यादि करे हुन ॻाल्हि खे असांखे हैंडल करे हलणो आहे, है न। सुख शांति ख़ुशी सां हलणो आहे। ईअं न ॻाल्हि थी वई त असां बि हलचल में अची लड़ाई झगड़ो करे छॾियो, बसि थी वियो। हिकु सुठो जीवन, हिकु संतुष्ट जीवन, हिकु सर्व जी दुआनि वारो जीवन जीअणो आहे त असांखे हर क़दम ते सावधान थी करे हलणो आहे कि मुंहिंजो हर संकल्प बोल कर्म सर्व जे लाइ सुठो आहे। इहो असांखे चेक करिणो आहे। असांजो हर संकल्प बोल सर्व जे लाइ सुठो आहे, इहो चेक करे पोइ करो त असांजो जमा जो खातो जमा थींदो वेंदो, पुण्य बि थींदा वेंदा। चाहे तव्हां ॿारनि सां ई छो न था ॻाल्हायो, ॿारनि सां बि अगरि तव्हां ॻाल्हाईंदा आहियो त हुन समय बि सोचो ॾिसो पंहिंजे पाण खे कि मां हिन ॿार सां कीअं थी ॻाल्हायां, छा इहे ठीकु आहे हिन सां ईअं ॻाल्हायां। बाबा असांखे चवनि था ईअं सोचो भई ॿार खे असां जो बि उल्ट सुल्ट चऊं था, डांटूं था, मारूं था त इहा ठीकु आहे हिन रीति। जीअं पाण खां वॾे माण्हू खे त माण्हू सोचे सघंदा आहिनि, सम्झी सघंदा आहिनि, लेकिन असांखां नंढे वारे वटि त माण्हू कुझु बि कीअं बि चई वठंदो आहे, है न। कुझु बि कीअं बि चई वठंदो आहे न। त बाबा असांखे चवनि था कि न असांजे हर संकल्प बोल कर्म द्वारा माण्हुनि खे सुठो ई अनुभव थींदो। इहे असांखे जीवन पंहिंजो चेक करिणो कि हा भई जीवन असांजे सर्व जे लाइ सुठो, सर्व जे लाइ सुठी सोच आहे, असांजी दुआनि जो खातो जमा थिए थो। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते।
वरदान आहे। त्रिकालदर्शी ठही दिव्य बुद्धि जे वरदान के कार्य में लगाइण वारा सफलता संपन्न ठहनि। बाबा चवनि था बाबा हर ॿार खे दिव्य बुद्धि जो वरदान ॾिनो अथई। बाबा हर ॿार खे दिव्य बुद्धि जो वरदान ॾिनो अथई। दिव्य बुद्धि द्वारा ही असांजी बुद्धि जीअं असां बाबा खे बाबा चयो त बाबा जो वरदान मिली वियो। त दिव्य बुद्धि अर्थात स्व खे यथार्थ ॼाणे, बाप खे यथार्थ ॼाणे, टिनिनि कालनि खे स्पष्ट ॼाणे सघे। त जॾहिं असां बाबा सां इहे मञी वठंदा आहियूं कि हा इहो ई मुंहिंजी आत्मा जो पीउ बाबा आहे, और जॾहिं असां बाबा सां प्रतिज्ञा कंदा आहियूं कि मां सदा योगी रहंदमि, पवित्र रहंदमि, त बाबा जा सर्व वरदान असांखे मिली वेंदा। कंडीशन हिते फी कुझु न आहे। फी छा आहे? पंहिंजी अपवित्रता विकार बाबा खे ॾियणु आहे। इहा फीस आहे। हिकु बार ॾेई करे वापसि थोरी वठंदा आहिनि फीस। त इहे फीस आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा तॾहिं ई मधुबन में एंट्री मिली सघंदी न। तॾहिं मतिलबु हुन रीति परफेक्ट ब्रह्मण कि हा भई असां सभु बाबा खे जो ब्रह्मणनि जा प्रोग्राम थींदा आहिनि हुन में असां मधुबन में अची सघंदा आहियूं कि हा भई मां बाक़ी सभु दान ॾिनो, हाणे मां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कयां। त बाबा चवनि था त मां ॿारनि खे दिव्य बुद्धि जो वरदान ॾेई सघंदो आहियां। दिव्य बुद्धि द्वारा ही बाप खे पंहिंजे पाण खे टिनिनि कालनि खे स्पष्ट ॼाणे सघंदा आहियो। सर्व शक्तियुनि खे धारण करे सघंदा आहियो। दिव्य बुद्धि वारी आत्मा कोई बि संकल्प दिव्य बुद्धि वारी आत्मा कोई भी संकल्प खे कर्म व वाणी में लाइण खां पहिरियों सोचे सम्झी करे लाईंदी। जंहिंजी दिव्य बुद्धि हूंदी आहे न उहो पंहिंजो कोई बि संकल्प पंहिंजे कर्म ऐं बोल में ॾाढो सोचे करे लाईंदी। उनजे अॻियां पास्ट फ्यूचर बि एतिरो स्पष्ट हूंदो आहे जेतिरो प्रेज़ेंट आहे। दिव्य बुद्धि वारा त्रिकालदर्शी हुजण जे कारण सदा सफलता संपन्न रहंदा। जीवन में दिव्य बुद्धि वारा जेकी आत्मायूं आहिनि उहो पंहिंजे पास्ट ऐं प्रेज़ेंट दिव्य बुद्धि वारी आत्मायूं आहिनि उहे कुझु बि मूंखे सां चवंदियूं आहिनि त उन खां पहिरियों उहे सोचदियूं आहिनि पोइ कंदियूं आहिनि। इहे ई बाबा असांखे चवनि था हुननि जे अॻियां पास्ट ऐं फ्यूचर बि एतिरो ई स्पष्ट हूंदो आहे जेतिरो वर्तमान आहे। त दिव्य बुद्धि वारनि खे केरु आहिनि? त्रिकालदर्शी आत्मायूं आहिनि। त्रिकालदर्शी आत्मायूं आहिनि। त इन कारण हुननि खे सदा ई सफलता मिली वेंदी। स्लोगन आहे कारण खे संपूर्ण पवित्रता खे धारण करण वारा ही परमानंद जो अनुभव कंदा आहियूं। जंहिंमें संपूर्ण पवित्रता आहे न बाबा चवनि था जंहिंमें संपूर्ण पवित्रता आहे अहिड़ी दिव्य बुद्धि वारा त्रिकालदर्शी हुजण जे कारण सफलता संपन्न हूंदा। अच्छा ऐं सदा परमानंद जो अनुभव कंदा। संपूर्ण पवित्रता खे धारण करण वारी ही परमानंद जो अनुभव कंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।